अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। गुफ़्तगू कयूं था साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जी ऑटोबायोग्राफी जे हवाले सां। तव्हां कल्ह उन प्रोग्राम जो जेको आहे अॼोके प्रोग्राम जो जेको आहे पहिरियों हिसो तव्हां ॾिठो हुयो ऐं उन प्रोग्राम जो ॿियो हिसो जेको आहे उहो अचो त साईं सां डिस्कस कयूं था। साईं गुफ़्तगू कईसीं पहिरें हिसे में ज़िया वारो दौरु, ओजड़ी कैंप, जुड़े साहिब जो अचणु, जुड़े साहिब जो वञणु ऐं ज़ियाउल हक़ जो जहाज़ जो उॾजणु, उनमें तव्हां जेके मेन फैक्टर्स ॿुधाया, हिकिड़ो अफ़गान वार हुई, इंटरनेशनल जेका उहा हुई, ऐं उनखां पोइ जेको आहे ओजड़ी कैंप जो वाक़ियो थियो, उन जे करे अफ़गान आर्मी पंहिंजो अमेरिकन्स जी नाराज़गी हुई, उहे समूरा फैक्टर्स जेके आहिनि उहे असरअंदाज़ थींदा रहिया। 88 जी इलेक्शन ते पाण आयासीं त 88 जी इलेक्शन ते तव्हां चयो त जेको आहे इस्टेब्लिशमेंट यानी ग़ुलाम इसा ख़ान खे ॾाढी डिसअपॉइंटमेंट थी, छाकाणि त हुन ही वॉज़ नॉट एक्सपेक्टिंग की ईअं थींदो ऐं उनमें जेको उनखे सभ खां वधीक सेटबैक सिंध ॾिनो या पंजाब ॾिनो? ॿिन्ही। अच्छा, ॿिन्ही रीज़न इहो आहे त हुननि सभु कार्ड्स विधा IGI में ऐं तव्हां वटि हाणे IGI जे साम्हूं साबित थिया त फ़ौज खे पैसा विरहाया, नवाज़ शरीफ़ पैसा वरिता, पीर पगार पैसा वरिता, फ़ौज पैसा विरहाया, त बि सुप्रीम कोर्ट ताईं बि सुप्रीम कोर्ट चुप थी वई। इन मां तव्हांखे पंहिंजे सिस्टम जो अंदाज़ो थिए थो त तव्हांजो सिस्टम केतिरो वीक आहे। सुप्रीम कोर्ट बि इन ॻाल्हि खे साबित थी वई ॻाल्हि त फ़ौज पैसा विरहाया, एजेंसी जे थ्रू पैसा विरहाया, वक़्त जो कमांडर इन चीफ हुन में इन्वॉल्व हुयो ऐं सॼी ॻाल्हि थी वई ऐं पॉलिटिकली पोलराइज़ेशन थी, जेको फ़ौज जो रोल कोन्हे, आर्मी एक्ट ऐं कॉन्स्टिट्यूशन जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी। छा थियो इदारनि खे, छा थियो? कुझु न थियो। दिस इज़ द पोज़ीशन। इन जे करे पोइ इन हालतुनि में बेनज़ीरी अचणु मौजूदु हुयो, छाकाणि जो सभु ॻाल्हियूं तयारु हुयूं, जहाज़ तयारु आहे त भाउ फलाणो माण्हू थींदो चीफ मिनिस्टर, फलाणे खे खणिबो, सिंध मां थींदो चीफ मिनिस्टर, सॼी ॻाल्हि तय हुयूं सभु ॻाल्हियूं इहे। ऐं पोइ प्राइम मिनिस्टर त उहो जेको आहे सो उहा ॻाल्हि जेका जॾहिं रिज़ल्ट जॾहिं आया, सख़्तु मायूसियुनि खे इहा थी जहिड़ो कोई थिया, जेके बि अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू हुया जिन खे IGI सपोर्ट पे कई न, लिस्ट कढो न त IGI जा पीर साहब पागार थिया, उनजो नाम ई न थिया। मतिलबु ॻाल्हि इहा हुई त जिन खे IGI फंड कयो सिंध में त उहे टोटली IGI थी फेल, माना इहो वॾे में वॾो सेटबैक थियो। दे नो द टेम्पर्स किथे वञी बीठा आहिनि, छाकाणि सिंध में रुॻो आज़ादु माण्हू आया ऐं पीपल्स पार्टी वारा आया। पंजाब में जिते हिननि वॾी इन्वेस्टमेंट पंजाब में बि कई, मियां साहिब बि पंहिंजी इन्वेस्टमेंट कई, हिननि बि पंहिंजी इन्वेस्टमेंट कई, उते बि हिननि खे जेके रिज़ल्ट एक्सपेक्ट कनि पिया उते न मिलिया। ऐं पंजाब में बि जेका सिंगल पार्टी नेशनल असेंबली वॾी इमर्ज थी त पीपल्स पार्टी थी। इन जे करे जॾहिं टोटल जेके वोट था ॾिसो था, वोट त उते थियो न, 52 सीटूं पंजाब, 52 सीटूं बि बंदि, पर सिंध में 31 सीटूं खणण खां सवली ॻाल्हि त कोन्हे न। पर सिंध में त जीअं तव्हां चओ था न त 2-3 शख़्सियतुनि खां सवाइ हिकिड़ी वेव हुई MRD जे करे, MRD करे, ऐं तंहिंखां पोइ माण्हू कर्ज़ पिया लाहिणु चाहिनि भुटे साहिब। असल ॻाल्हि ही बेसिकली इहा, MRD में लाथऊं, वरी ॿीहर इहो पीपल्स पार्टीअ ते ॿियो अहसान थियो सिंध जे माण्हुनि जो, त हिननि पीपल्स पार्टी खे अखियूं ॿुटे पीपल्स पार्टी आंदो ऐं वॾी शख़्सियतूं जेके पुठिते रहिजी वियूं। पर इस्टेब्लिशमेंट खेॾंदी रही। किताब में इन ॻाल्हि ते रोशनी विधी आहे, छाकाणि जो हुनखे कंहिं वक़्तु छाकाणि हो नवाज़ शरीफ़ साहब बि मिली रहिया, बेनज़ीर साहब बि मिली रहिया। हा, तव्हां उते आख़िरी जेको प्रोग्राम पाण कयोसीं हुन में तव्हां ॿुधायो त ट्रांसफर ऑफ पावर में महीना लॻी विया, जेको हफ़्ते में थींदो आहे। हा, त उहो इन करे थियो। ऐं तव्हां ॾिसंदो त थी सघे थो केतिरा दफ़ा मिलिया हुजनि अंदरूनी खाना, या जेका बैकडोर डिप्लोमेसी बि का थी हुजे, असांखे एतिरी ख़बर कोन्हे। पर ज़ाहिरनि जेके ॻाल्हियूं थियूं त ॿिन्ही तरफ़नि ग़ुलाम इसा ख़ान ॻाल्हाए रहियो, परहैप्स ही वाज़ ट्राइंग टू प्रेशराइज़िंग द बेनज़ीर। हाणे इन लाइ बेनज़ीर लाइ 2 हुया तरीक़ा जेको मां सम्झां थो, त ज़िद ते बीह रहिया त कम वाट में बि मूंखे प्राइम मिनिस्टर थियणो आहे, का शइ त मां क़बूल न कंदुसि। थी सघे थो हुन इहो महीनो ॾेढ इन का स्टैंड वरितो हुजे, पर जंहिं ॾिठई त थिंग्स आर गोइंग बियॉन्ड, ऐं तंहिंखां पोइ हुनजे वालिद खे फांसी अची चुकी, पाण तकलीफ़ूं ॾिसी चुकी, त केतिरो रेज़िस्ट करे आहे। त हुन चयो ठीकु आहे, हाणे लेटस गो अहेड, पोइ ॾिसूं था त इन में छा। तंहिंजे करे हुन पोइ महबूल हक़ खे बि क़बूलु कयो, हुन ग़ुलाम इसा ख़ान खे बि क़बूलु कयो, साहिबज़ादे साहिब खे बि क़बूलु कयईं,
ऐं फाइनेंस में हुन पंहिंजो माण्हू कोशिशि पंहिंजो वसीम जाफ़री कंदई जेको हिकिड़ो भेरो करे वेठो एजीएन काज़ी रखियईं जेके इहे त इहो हिनखे हिकिड़े क़िस्म जो भेरो करे चयमो इहे ॿई फ़ैसिला पीपल्स पार्टी इहे बहितर फ़ैसिला हुया छाकाणि अहिड़ा सेक्रेटरी माण्हू साईं महबूबुल्लाह शाकिर साईं एडिशनल सेक्रेटरी पोइ हिते इन खां अॻु में सेक्रेटरी पंहिंजो सलीम अब्बास जिलानी हुयो तंहिंखां पोइ अंदरि इक़बाल जाफ़र हुयो सिक्योरिटी जो एडवाइज़र इन खां अॻु में आख़ुंद साहिबु हुयो वॾे आख़ुंद जो हा इक़बाल आख़ुंद साईं बेनज़ीर जो दौरु जंहिं अज़ाब मां असां निकितासीं न उन लाइ हिकिड़ो मरहम हुयो ऐं बेनज़ीर पंहिंजे वसार यानी की आउं अलाए छो सम्झंदो आहे त बेनज़ीर जो पहिरियों दौरु बेनज़ीर जे ॿिए दौर खां बहितर हुयो पहिरियों दौरु बहितर बहितर अच्छा माण्हू चवंदा पहिरें दौर में हुनखे ख़बर न हुई त गवर्न कीअं कबो आहे गवर्न कीअं कबो आहे त पहिरें दौर में करप्शन घटि थी अच्छा पहिरें दौर में बेईमानी घटि थी ज़रदारी साहब जो दख़ल घटि न नाला ॾिस नाला कोन वठंदो नाला तूं वठे त वठ त ॻाल्हि इहा हुई त उन किताब में हेॾा सारा नाला वरिता त उहो उहा जेका ॻाल्हि हुई न छाकाणि जो बेनज़ीर साहिब जो शी वाज़ मतिलबु आहे त हुनखे ओन हुई ॾाढी ईअं कोन थो चओ त हुन मूंखे सिंध में एडिशनल चीफ सेक्रेटरी करियां थो ऐं उन जा ॿिया बि के मतिलबु आहे मूंखे एडिशनल चीफ सेक्रेटरी सिंध में इन खां अॻु मां किताब में लिखी आयो आहियां त ज़िया जे ज़माने में मूंखे महबूबुल हक़ पिकअप करे त सिंध में हालतूं ठीकु न आहिनि पर MRD जे कंहिं बि सबब जे करे त तूं हुते एडिशनल चीफ सेक्रेटरी थी वेंदे मूं चयो बिल्कुलु आउं वेंदुसि मुंहिंजो ख़्वाब जी पोस्ट आहे ख़्वाब माई ड्रीम पोस्टिंग हुन ॻाल्हायो ऐं तंहिंखां पोइ मां रवानो थियुसि जंहिं राति मां रवानो थियां पियो उन ॾींहुं शाम जो कराची इस्लामाबाद एयरपोर्ट ते सनसनाहट हुई कराची लथुसि त परेशानी गाॾीअ में वेठुसि त 8:15 बजे BBC ॿुधायो त ज़ाल त जहाज़ किरी पियो अच्छा आई वॉज़ गोइंग टू रिपोर्ट टू जनरल रहीम मां जन पहुतुसि त मूंखे सेक्रेटरी प्राइम चीफ मिनिस्टर सेक्रेटरी हुयो उन वक़्तु पंहिंजो गवर्नर जो सेक्रेटरी पंवर साहिबु हुयो सेक्रेटरी सर्विस हुन मूंखे ॿुधायो त गवर्नर साहिबु वञी चुको आहे पंवर अली ॾिनो पंवर अच्छा अली ॾिने पंवर साहिब खे मूं चयो साईं मूंखे तव्हां हुकुम कयो मूंखे हुतो मोकिलियो अथऊं हिते मुंहिंजो इंटरव्यू आहे गवर्नर साहिब सां चए त गवर्नर साहिबु त वञी चुको आहे जहाज़ किरी पियो वियो ऐं हाणे ख़बर न कॾहिं अचे ऐं थी सघे थो गवर्नर चेंज बि थी वञे त इन करे तव्हां वापसि वञो त उहो दैट वॉज़ माई फस्ट ऑफिशियल अटैम्प्ट टू बिकम अ एडिशनल चीफ सेक्रेटरी ऐं आउं शायदि थी वञा जेकर उहो जहाज़ न किरिया हिकिड़ो ॾींहुं जहाज़ में देरि थिया त उहो जेको त मुंहिंजो ज़ाती नुक़सानु बि थियो जहाज़ किरण जे करे त ख़ैर उहा ॻाल्हि रहिजी वियो सॼो किताब में डिटेल्स आहिनि तंहिंखां पोइ जॾहिं पोइ बेनज़ीर साहिब खे तंहिंखां पोइ बेनज़ीर साहिब वॉज़ नॉट हैप्पी छाकाणि उन ज़माने में जेके असांजा ॿ दोस्त हुआ उनमां समां अदर ऐं तमामु बहितरीनु सीनियर माण्हू हुया लाबक सुमरो साहिबु हो बहितरीनु एडिशनल चीफ सेक्रेटरी हो पर समां अदर हुन कंसल्टेड वसीम जाफ़री हुनखे उहा ई ॻाल्हि कई जेका महबूबुल हक़ कई त भाउ ठीकु आहे असां वटि माण्हू आहे तव्हांखे असां ॾियूं था पिया सो इन जे करे पोइ वरी मुंहिंजो इंटरव्यू अलबत्ता कोन्ह थियो ऐं आई वॉज़ आस्क्ड टू सी द चीफ पंहिंजो क़ाइम अली शाह उहो सॼो वॾो तमामु वॾो किसो आहे त कीअं आहे उहो त उहो जेको आहे त उते बेनज़ीर साहिब आहे जो जेका ॿी जेका हिकिड़ी ॻाल्हि जी तव्हां ॾिठो त प्राइम मिनिस्टर हाउस में सिंधी की पोज़ीशन ते आया एतिरे करे जेको आर्मी सां डीलिंग थींदी सा बि सिंधी ऑफिसर कंदा जेको इंटेलिजेंस एजेंसीज़ जीअं सिक्योरिटी जे ॿुधाए इक़बाल आख़ुंद साहिबु हुयो या पोइ जाफ़र वफ़ा हो उहो पंहिंजो मज़हर हक़ सिद्दीकी साहिब जो भेण वियो ऐं सुल्ताना सिद्दीक़ी जे भेण जो मुड़ुसु त इहे माण्हू जेके आहे प्राइम मिनिस्टर बेनज़ीर साहिब वटि हुया सलीम अब्बास जिलानी हुयो इहे माण्हू हुआ सेक्रेटरी जेके आहे रीज़नेबल हुया ऐं तंहिंखां पोइ वसीम जाफ़री जेको आहे एडवाइज़र हुयो ऐं बेनज़ीर कोशिशि कई त घणे में घणा सिंधी सेक्रेटरी खणी अचे ऐं पहिरियों दफ़ो मुंहिंजे ख़्याल में 7-8 फीडर सेक्रेटरी सिंधी थिया वज़ीर बि पहिरियों दफ़ो काफ़ी तंहिंखां पोइ तव्हां ॾिठो त उन ज़माने में जेको आहे सो भुटे साहिबु पंहिंजे ज़माने में जीअं कयो हफ़ीज़ पीज़ादा वग़ैरह के आंदा ई वज़ीर त हुन बि बेनज़ीर साहिब बि जेको आहे सो वज़ीर बि आंदा उन सां गॾु सेक्रेटरी हुन काफ़ी आंदा जंहिंमें जेको आहे सो हसन भुट्टो साहिबु हुयो हालांकि हसन भुट्टो जुनेजो साहिब जो बि सेक्रेटरी रही चुको उन वटि बि त बि हसन भुट्टो साहिबु हुयो उन खां पोइ पंहिंजा ॿिया काफ़ी सेक्रेटरी थी विया जंहिंमें
बहरहाल त मतिलबु आहे त वधीक सेक्रेटरी थिया संदन जेको पर्सनल एडवाइज़र जेको उथवे ई सा मुबला शाह जे करे ई ऐं मुबल शाह कुर्बत जा ॿिया बि सबबु हुया ज़ाती बेनज़ीर जी ज़िंदगीअ में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं त शी वॉज़ करीब टू द फैमिली त उन जे करे ही वॉज़ मैन ऑफ हिज़ कॉन्फिडेंस ऑफ हर कॉन्फिडेंस त इहे जेके सभु जेके ॻाल्हियूं थियूं त उन में जेके से पॉज़िटिव सिग्नल्स आहे हा पॉलिटिकली हुन जा कुझु फ़ैसिला अहिड़ा हुया जिते पोइ असांखे इख़्तिलाफ़ बि थिया ऐं उहे जेके आहिनि से भरा उहो हुन जा कोई एडवाइज़र हूंदा न उहो ॻाल्हि मूंखे अलॻि टॉक लाइ रिज़र्व करे रखी आहे पर पोइ हाणे उन में इहो त हिकिड़ो डायरेक्टिव निकितो त जॾहिं बि स्कीमूं अचनि थियूं पियूं त उन में ॾिसो त उनखे पीपुल्स पार्टीअ जे इंडोर्समेंट आहे या कोन्हे जेके तव्हां फ़ैसिला कयो था पिया ECC में या एकनिक में उहो जॾहिं मूं वटि पार्टी नॉट के ऑफिस मिनिस्ट्री जी या उतां जी जेका पंहिंजो अहिड़े क़िस्म डायरेक्ट हुयो त जिते पार्टीअ जी आल पाकिस्तान ते मूं उहो नोट मोकिलियो पंहिंजे सेक्रेटरी तारिक सिद्दीकी साहिब ॾे त साईं हीअ त ॻाल्हि इहा कोन्ह थींदी छाकाणि जो अधु को वधीक मुल्क में जेके आहिनि से पीपुल्स पार्टी आहे नुमाइंदा कोन्हनि माना पाकिस्तान में डेवलपमेंट सिर्फ़ु उते थींदी जिते पीपुल्स पार्टी जा माण्हू आहिनि दिस इज़ अगेंस्ट द इंट्रस्ट ऑफ स्टेट एंड द गवर्नमेंट त इन ते तारिक साहिबु मूंखे चयो त बाबा तारिक साहिबु अञा हयात आहे तारिक सिद्दीकी चए त मूंखे भुटे साहिबु नौकिरीअ मां कढियो जॾहिं आउं सेक्रेटरी एजुकेशन पंजाब हुयुसि हाणे तूं वरी मूंखे नौकिरीअ मां कढाईंदे जा त चई त मां मूंखे नोट न ॾे तूं बाईपास कर ऐं यू सेंड टू एजीन काज़ी साहिबु मूं एजीन काज़ी साहिब ॾे नोट मोकिलियो एजीन काज़ी साहिबु पढ़ियो ऐं मूंखे घुराई त हे नोट आयो आहे तव्हांजो मूं चयो साईं पोइ मां छा कयां मूं चयो साईं आई जस्ट वॉन्ट टू ड्रॉ योर अटेंशन विथ माई कंटेंशन मां तव्हांजो ध्यानु थो छिकायां पियो ऐं एम्पली खे ॿुधायां थो काज़ी साहिबु उहो नोट ग़ुलाम इसा ख़ान ने मोकिले छॾियो ऐं पोइ उहो प्रोसेस जेको डायरेक्टिव आयो सो अमल में न आयो अमल में अची हा या न अची हा इहो बंदि छो थियो या ग़ुलाम इसा ख़ान कीअं करायो उन खां पोइ कुझु ॿिया फ़ैसिला जिते काफ़ी डिसएग्रीमेंट हुया पोइ इहे सभु ॻाल्हियूं संदन चार्ट शीट में अची वियूं कुझु कंसल्टेंट्स जी अपॉइंटमेंट्स जी कुझु घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके किथे किथे न करे सघबियूं त उन जे करे पोइ जेके असां बेनज़ीर साहिब जा इन जे करे इख़्तिलाफ़ात जेके हुया से मर्ज थी रहिया पर एस्टेब्लिशमेंट खे कुझु न कुझु त खपंदो न तंहिंजे करे बाक़ी हुनजो गवर्नेंस में अहिड़ी का बि खामी कोन्हे जेका अॼुकल्ह असां ॾिसूं पिया ॿिन्ही हुकूमतुनि नवाज़ जी हुकूमत पीपुल्स पार्टी चौथी हुकूमत में अहिड़ी धांधली अहिड़ी अंधेरी नगरी बिल्कुलु कोन हुई एतिरो पॉलिटिकल इंटरवेंशन कोन हुयो जॾहिं आउं अची सिंध में SCS थी वेठुसि त मूंखे का बि क़िस्म जा ख़ासि प्रेशर कॾहिं बि पीपुल्स पार्टी जा मूं ते प्रेशर कोन आहे हालांकि पोइ बहरहाल हुननि मूंखे चयो त देवर एक्सपेक्टिंग मी ऐं थी सघे थो शायदि आउं संदन उमेदुनि ते पूरो न आयो हुजां पर मूं ते तॾहिं बि कहिड़ो कोन थिया ऐं जॾहिं बि मैडम मूंसां मिलंदी त तमामु कुर्ब सां त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि से तंहिंजे करे बेनज़ीर जो दौरु इन सोनहरी दौरु खणी नथो चई सघिजे पर उनखे ग्रे या ब्लैक बि नथो चई सघिजे इट वॉज़ अ गुड टाइम छाकाणि जो असां इहे दौर असां घणो करे ॾिसो न असां तव्हांजी ॾिसंदो त लंबो दौरु अयूब ख़ान जो ॾिठोसीं मुख़्तसिर दौरु भुटे साहिब ॾिठोसीं वरी लंबो दौरु जेको आहे सो असां ॾिठोसीं ज़िया जो दौरु ॾिठोसीं भुटे साहिब जो अधु अधु रिपेयर में कमु लॻी वियो ॾिसो न हिकिड़ी बिल्डिंग अगरि ड्रही थी पए त तव्हां उन जे मथां ॿ माड़ियूं त कोन्ह ठाहींदो न पहिरियों तव्हां हुनखे रिपेयर ऐं मेंटेन कंदो भुटे जा 3 साल त रुॻो पाकिस्तान खे रिपेयर ऐं मेंटेन करण में लॻी आहे त इहो भुटो हुयो ऐं भुटे जी ताक़त हुई जंहिं इहो करे खयो ॿिए कंहिं त अहिड़ी कैटास्ट्रॉफी थिया त मां सम्झां थो त टुटी वञा हाणे उहो असांजे लाइ उहो गोल्डन चांस हो त असांखे वधीक मौक़ो मिली सघे पियो जेकर अहिड़ो कॉन्स्टिट्यूशन ठहे आहे जंहिंमें असांखे वधीक चांस मिलिया भुटे ते पाण अॻे ॻाल्हायोसीं अॼु भुटे ते न ॻाल्हाईंदासीं छाकाणि त अॼु पाण बेनज़ीर ते ॻाल्हाईंदासीं ऐं उनखां पोइ पाण ॻाल्हाईंदासीं नवाज़ शरीफ़ जा त हाणे बेनज़ीर जे इन दौर में ॿी ॻाल्हि जेका थी जेका तव्हांखे मां ॿुधायां त उडेजो साहिबु कालाबाग डैम जो जेको वधीक दफ़न थियो सो भुटे बेनज़ीर साहिब जे ज़माने में थियो जो असांजो जेके स्टडीज़ जेके अची रहियूं कालाबाग डैम ते जेके मूं तव्हांखे ॿुधायो त डिटेल डिज़ाइनिंग स्टडी अची रहियूं वॾो कैबिनेट कमेटी कंसीडर करे रही झूने साहिब जे ज़माने में पोइ झूने साहिब ज़मानो ख़तमु थियो स्टडीज़ त उडेजे साहिबु जेको आहे असांजो जेको उते वेठो मिनिस्टर एकनिक में हुन में
हुन सख़्तु अपोज़िशन कई ऐं सख़्तीअ सां ख़त लिखी मोकिलियईं त इहो तव्हां ग़लति कमु कयो आहे, इहे पैसा तव्हां रिफंड करायो वापदा को, इहे जेके तव्हां स्टडीज़ करायूं आहिनि। ऐं उन खां पोइ वॾी हिकिड़ी करस्पॉन्डेंस हली, जंहिंमें पोइ अॻिते हली मां एज़ ए एडिशनल चीफ सेक्रेटरी बि उन में पार्टिसिपेट कयो। कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु जेका करस्पॉन्डेंस हली आहे, इन में उहे ख़त बि अथव, कुझु 11 पॉइंट्स बि आहिनि जेके मंज़ूर शेख साहिबु जेको उते रेज़ कयूं, वापदा चेयरमैन सां जेके झगड़ा थिया आहिनि। त बेनज़ीर साहिबा उन ज़माने में उनजो माण्हुनि खे अलाउ कयो त भले तव्हां कालाबाग डैम ते झेड़ा कयो। ऐं हिते आफ्ताब शहबान मीराणी जो ख़त बि अथव कालाबाग डैम जे सिलसिले में। त इहे जेके हुननि जी जेके सोच जेका हुई, सा कंहिं हद ताईं हुनजी सोच पॉज़िटिव हुई। एंड शी वॉज़ मतिलबु त कॾहिं बि हुन को सिंध सां मां नथो सम्झां त हुनजे ज़माने में का ज़्यादती थी। शी वॉज़ नॉट प्रो सिंधी बट नॉट एंटी सिंधी एज़ वेल, छाकाणि जेको एस्टेब्लिशमेंट जा जेके धक, पर हिन पंहिंजे चौगिर्द जेके माण्हू विहारिया त मुहबला शाह खे इहा ई शिकायत कंदी त मां हेॾो सिंधियुनि लाइ कयां थी, पर सिंधी पाण पंहिंजे लाइ छो नथा कनि पिया, छो नथा प्रपोज़ल खणी अचनि, छो नथा कमु कनि पिया। मां मन त कोन कई आहे हिननि खे। ऐं मुहबला शाह पाण वठी करे हुनखे चवंदो बाबा कयो छो नथा पिया। तव्हां मुहबला शाह जो वठो इंटरव्यू, इन ॻाल्हि ते तव्हांजे पर्टिकुलर पुछोसि त बेनज़ीर जे ज़माने में सिंध गवर्नमेंट छो प्रो एक्टिव कोन हुई। साईं हाणे वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी अची नवाज़ शरीफ़ साहिब ते गुफ़्तगू कंदासूं। ऐं उनखां पोइ जेको आहे मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त तव्हां जेको आहे सिंध जे 6 चीफ मिनिस्टर सां पंहिंजो गॾिजी कमु कयो आहे। मां इन खे असां ॿिए दफ़े कंदासीं। फ़िलहालु अॼु इशू आहे मर्कज़ी सरकार, छाकाणि जो आउं सभु ॻाल्हियूं हिकु वक़्तु कोन करे सघंदुमि। पर मां अॼु किताब जेका खणी वेठो आहियां, न कुझु सस्पेंस हुजे ऐं माण्हू पढ़नि बि सयूं किताब। यार किताब पढ़ंदा त इहे तव्हां किताब जूं त ॻाल्हियूं ॿुधायो था। अञा मुंहिंजूं ॻाल्हियूं अञा मुंहिंजो किताब जो हलाउ थियो। नाज़रीन वठो त वक़फ़ो साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे। वरी वक़फ़े खां पोइ मोटी अची असां बेनज़ीर साहिब जे दौर खां पोइ वारो जेको दौरु आहे उन ते गुफ़्तगू कंदासूं। असां सां गॾु वेलकम बैक। नाज़रीन वठो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था सिंध जे बल्कि मुल्क जे मारूफ़ टेक्नोक्रेट अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जी ऑटोबायोग्राफी उन जे हवाले सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे कुरैशी साहिब सां। ऐं असां जो जेको हुनजो ॿियो वॉल्यूम आयो आहे जंहिंमें हुन 80 खां 2000 यानी 20 सालनि जो पीरियड जेको आहे बहसियत हिकिड़े ब्यूरोक्रेट जे हुन मुख़्तलिफ़ मीटिंग्स जे अंदरि, मुख़्तलिफ़ इजलासनि जे अंदरि, मुख़्तलिफ़ वाक़िअनि ते खे जीअं पाण ॾिठो आहे, उनजो फस्ट हैंड अकाउंट आहे, उन ते गुफ़्तगू हलंदड़ आहे। अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। साईं कुरैशी साहिबु, पोइ बेनज़ीर साहिबा खे लाथऊं छो? छा मतिलबु ब्यूरोक्रेसी जे अंदरि छा उहो न ब्यूरोक्रेसी इन ते कॾहिं बि ब्यूरोक्रेसी का बि अहिड़ी तकलीफ़ कोन्हे, न को असांखे का इहा उमेद हुई। हा असांखे छाकाणि जो बेनज़ीर जे घर मां इंटरवेंशन वधी रहियो हुयो, उहा ॻाल्हि जेका ई सा असांखे तकलीफ़ ॾेई रही। माना ज़रदारी साहिब जी इंटरवेंशन वधे पई मे बी घर में ज़ाहिर आहे बिलावल त कोन हुयो उन वक़्तु, न को हुयो पंहिंजो जेका सनम वेचारी ॿाहिरि वेठी हुई, भुट्टो साहिब हले वियो त या त बेगम नुसरत भुट्टो ते इहो इल्ज़ाम लॻी सघे थो या ज़रदारी साहिब ते लॻी सघे थो। उन में छा थियो जो उहो वक़्तु आउं इस्लामाबाद छॾे आउं सिंध अची चुको हुउसि जॾहिं बेनज़ीर एज़ एडिशनल चीफ सेक्रेटरी, ठीकु आहे न। छाकाणि जो त उन में उहो बेनज़ीर जो हा 89 उहो बेनज़ीर जो पहिरियों दौर ई हुयो। ऐं 89 मुंहिंजे ख़्याल में 90 अगस्त में हुनजी गवर्नमेंट वञे थी पई, त मां हिते अची चुको हुउसि। आई वॉज़ वेरी मच हियर। ऐं उन में जेको सो मूं ॾिठो त काफ़ी सिंध जे मामलनि में काफ़ी इंटरवेंशन थींदी रहंदी हुई, पर पंहिंजे लेवल ते। पर उहो हर ऑफिसर जो पंहिंजो हुयो त हुनखे केतिरे क़दुरु रोके सघे थो, केतिरे क़दुरु नथो रोके सघे पियो। ऐं इन में जेको मूं तव्हांखे सिंध जो हिकिड़ो हिते मूं कोट कंदुसि त नवाब शाह जी कुझु ज़मीनूं हिनखे निकाल करणी हुयूं इंडस्ट्रियल इस्टेट जे लाइ, त जंहिंजे लाइ मूं वटि माण्हू आया त हिनखे तव्हां पैसा ॾियो इंडस्ट्री। मुंहिंजो इहो पैसा कोन ॾिस, तव्हां हिन लाइ PC1 तयारु करायो।
जॾहिं PC1 तयारु थियूं त पोइ स्कीम ॾिठी वेंदी त भई इंडस्ट्रियल स्टेट ठहंदी, उन में ज़मीन लॻंदी, केतिरी ज़मीन खपंदी, ईअं एतिरा करोड़ रुपया कोन ॾींदुसि। सेक्रेटरी नूर अहमद शाह हुआ सेक्रेटरी इंडस्ट्रीज़। इहे हिकिड़े ॾींहुं शाम जी मीटिंग थी आहे, मूं वटि आया आहिनि माण्हू गवर्नमेंट जा, मां उनखे इनकार कयो आहे। इन खां पोइ ॿिए ॾींहुं शाम जो मूंखे समन थियो त भई चीफ मिनिस्टर हाउस में मीटिंग आहे शाम जो 4 बजे। ऐं 4 साढे 4 बजे महिल उते वियो आहे मीटिंग में, त साईं नूर अहमद शाह जो वार आला हुजा। साईं छा थियो, चयो मूंखे स्विमिंग पूल मां कढी आया आहिनि ऐं हुयुसि पंहिंजो सिंध क्लब में कढी आया, ऐं मूंखे जे छो घुरायो अथऊं। मां चयो इंडस्ट्री वारी ॻाल्हि जेका थी आहे इन ते गौर थींदो। चङा माण्हू चयो त चीफ मिनिस्टर साहिबु बिज़ी आहे, जो ज़रदारी साहिबु वेठो आहे अंदरि। दैट टाइम 5 बजे TV ते न्यूज़ अची वियो त बेनज़ीर गवर्नमेंट हैज़ गॉन। ऐं उन खां पोइ 5:30 महिल ॿई साहिब आया, मूं लथल आहिनि ॿिन्ही जा। ज़रदारी साहिब खे पोलो जो शूज़ पिया हुजनि, पोलो स्टिक हथ में हुजेसि, मूंखे स्टिक खणी चईंदे तव्हांजे करे असांजी गवर्नमेंट वई आहे। अच्छा, मूं चयो साईं इहा त कॾहिं वञणी हुई। अच्छा, लिखियलु अथव किताब में। अच्छा, इहो जेको डायलॉग असांजो हुते थियो, अच्छा, इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघे था त मुंहिंजी कहिड़ी रिलेशनशिप हुई इन लेवल ते। बाक़ी मैडम सां कॾहिं बि मुंहिंजी अहिड़ी ॻाल्हि कोन थी। त ख़ैर उन ॻाल्हि खे छॾियूं था त नवाज़ शरीफ़ जेको आहे सो ॾिसो न, इट वॉज़, छाकाणि जो बार बार एस्टेब्लिशमेंट ग़लतियूं त कोन पई करे सघे न। जेको 88 में हुनखे मौक़ो विञाइजो, जेको हुननि मौक़ो विञाए छॾियो सो बार बार त न पई करे। इन करे दे वर मोर ऑर्गनाइज़्ड। ऐं बाय द टाइम थी सघे थो त कुझु हल्का पीपुल्स पार्टीअ में वॾियूं एक्सपेक्टेशन कंदा हुजनि जंहिंमें उहो मायूस थिया हुजनि, पर हुनखे मायूस थियण जो कोन सबबु कोन हो, छाकाणि हुनखे माई को मिलिया 20 महीना भाया थो गवर्नमेंट ही। 3 महीना जहिड़े में लॻी आहे, 3 महीना सेटल में लॻी आहे, वज़ीर चेंज करण में लॻी आहे। तंहिंखां पोइ पंजाब जी गवर्नमेंट जेका आई सा उनजी पीपुल्स पार्टी जी कोन हुई, उन जा पंहिंजा जेके इशूज़ आहे उन वक़्तु। त इहे जेके ॻाल्हियूं ऐं सिंध में जेके आहिनि, मां सम्झां थो त सिंध में बि जेको डिलीवर करे सघे पई पीपुल्स पार्टी कंहिं हद ताईं डिलीवर कयईं, पर त बि वधीक एक्सपेक्टेशन। तव्हां हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त बेनज़ीर वॉज़ कीन के सिंध जा माण्हू सिंध गवर्नमेंट करे। बिल्कुलु, हा बिल्कुलु, इन में तमामु घणी कीनी हुनखे, पर हू डायरेक्ट इंटरवेंशन जेतिरो करे सघे पई करे, छाकाणि इन्हनि जो वधीक अखियुनि ॾिठो शायदि मुबला शाह, छाकाणि ही वॉज इन द PM सेक्रेटरी ऐं ॿाहिरों ऑब्ज़र्वर हुउसि। हाणे नवाज़ शरीफ़ जी हुकूमत अचण सां छा फ़र्क़ु पियो? फ़र्क़ु इहो पियो त होलसेल ते सिंधी ऑफिसरनि खे कढियो वियो, फीडर सेक्रेटरीज़ खे, ऑटोनमस बॉडीज़ हेड्स खे। हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो मसकर शुरू थी वियो सिंधियुनि जे ख़िलाफ़ु। सिंधियुनि जे फेडरल गवर्नमेंट में जेके बि सिंधी सेक्रेटरी आहे, बाय एंड लार्ज सभिनी खे रिमूव कयो वियो। इट वॉज़ बाय डिज़ाइन, बाय एक्सीडेंट कोन थियो त कंहिंजा 2 साल पूरा थिया त 1 साल पूरो थींदो। इहा टेन्योर जॉब हूंदी आहे, सेक्रेटरी 3 साल खां पोइ यू कैन शिफ्ट हिम। पर छाकाणि आउं सूबे में हुउसि तंहिंजे करे आउं महफ़ूज़ रहिजी वियुसि। माना सिंधियुनि खे नवाज़ शरीफ़ अचण सां हिते नाला मूं लिखिया थी मां, छाकाणि हाणे मां चयो किताबु खोले मां तव्हांखे पेज ॿुधाए सघां थो या तव्हां पढ़िजो। त उन्हनि खे जेको आहे सो हिकिड़ो पैटर्न डेवलप थी वियो। पर सिंध में अंदरि नवाज़ शरीफ़ ग़ुलाम इसा ख़ान चयो त बसि सिंध में तूं इंटरव्यू न कंदे, सिंध खे आई विल टेक ओवर ऑफ थ्रू जाम सादिक अली एंड इम्तियाज़ शेख। तंहिंजे करे सिंध में नवाज़ शरीफ़ सिंध जे अंदरूनी मामलनि में नवाज़ शरीफ़ जी मुदाख़लत असांखे नज़र कोन थी अचे। इवन एज एडिशनल इम्तियाज़ शेख वॉज सेक्रेटरी टू चीफ मिनिस्टर एंड ही वॉज मैसेंजर बिटवीन जाम सादिक अली एंड ग़ुलाम इसा ख़ान। ऐं उहो सिंध में कीअं गुज़रियो दौर? सिंध में हाणे उहो दौरु त उहो तोखे मां अलॻि ॿुधायां थो, उन लाइ प्रोग्राम कंदासीं, छाकाणि जो उहो सिंध जो दौरु तमामु ॾुखियो बि हो, सुठो बि हो, ख़राबु बि हो। पर मां उन ते शर्मंदो न आहियां, न जाम सादिक अली दौर ते, न अॻिते हली हिते। तंहिं ज़माने MQM जी इमरजेंस थियो, MQM जी इमरजेंस अॻु में थी चुको हुयो। ऐं उते बेनज़ीर खे पंहिंजी स्ट्रेंथ जी ख़बर पई, जॾहिं किले ऑपरेशन में प्राइम मिनिस्टर खे ॿुधाइण बग़ैर फ़ौज जे कमांडर इन चीफ मूव कयो माण्हुनि खे त बाबा किले में ऑपरेशन थो थिए पियो, तव्हां हुनखे रेस्क्यू कयो, बारूद भरे कढियूं गाॾियुनि जा। यार असां कसम परसी त ॾिसो न असांजी पंहिंजी। पर इहे सभु ॻाल्हियूं मीडिया ते करण जूं इन करे कोन्हनि जो पाकिस्तान में के ॻाल्हियूं जेके सही आहिनि से बि ॿिए रुख में वरितियूं वेंदियूं आहिनि। अच्छा, नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर जा ॿ टेन्यूअर इनखे होल करे मिलायूं था, उहो कीअं मतिलबु हुयो? बेनज़ीर जो टेन्यूअर तव्हां चओ था त पहिरियों बहितर हुयो, ॿियो बहितर न हुयो।
न ॿिए बहितर में छा करे ॿिए दौर में ॿिए दौर में हालांकि बेनज़ीर ॿिए दौर में मां तव्हांखे ॿुधायां ॿिए दौर में छा थियो जो जेसि ताईं ॿिए दौर शुरू थिए थो तेसि ताईं करप्शन जो दौरा शुरू थो थी वञे। हा पर केटी बंदर जहिड़ियूं वॾियूं रिथाऊं बेनज़ीर ठाहियूं उन खां पोइ पहिरें दौर में ठाहियूं न केटी बंदर ॿिए दौर में ठहियो न केटी बंदर हा केटी बंदर ॿिए दौर में ठहियो पर इन खां अॻु में काफ़ी ॻाल्हियूं थी चुकियूं हुयूं ऐं केटी बंदर मां न उहो इन करे ख़राबु ॾिसो ॻाल्हि इहा आहे त ओवरऑल त केटी बंदर जे पुठियां बि के अहिड़ा हल्का हूंदा छाकाणि जेको IPP जो जेको डील थियो न इट वॉज उहो ॾाढो नुक़सानु थियो ऐं उहो जेको आहे सो ईअं न थियणु खपंदो जीअं थियो उनमें किकबैक्स थिया उन में किकबैक्स जो हिकिड़ो वाज़ हिकिड़ो अची वियो नमूनो हिकिड़ो पैटर्न बिल्ड थियो हिकाण जो इन खां अॻु में जेको नवाज़ गवर्नमेंट में जेको हबको जो थियो नवाज़ गवर्नमेंट ऐं ज़ा गवर्नमेंट निगोशिएट हबको वॉज द फस्ट IPP टाइप कमु उन में ऑलरेडी इहो पैटर्न हिकिड़ो सेट थी चुको हुयो उहो पैटर्न बेनज़ीर सेट कोन कयो उहो ज़ा गुलिस्तान जंजुआ एम्बेसडर हो सऊदीज़ में जिन पार्टीज़ आंदियूं ऐं पोइ गुलिस्तान जंजुआ जेको आहे सो अॻिते हली करे गवर्नर थियो त ज़ैनल या का पार्टी उहा हुई उन में ज़ाजा या उहे सभु ॻाल्हियूं जेके इहो हिकिड़ो पैटर्न हबको जे पावर सां पैटर्न हिकिड़ो डेवलप थिए थो इंटरप्रेटिव पावर प्रोजेक्ट जेको शुरू थो थिए पियो त कंहिं पैटर्न त खां पोइ जॾहिं छाकाणि मूं जॾहिं हबको खे इंस्पेक्ट कयो एज़ अ नेपरा त मूंखे हुते अधु यूनिट सेकेंड हैंड नज़र आया छाकाणि हिन खे जेको टैरिफ ॾिनो वियो हो या जेके गारंटीज़ ॾिसो नए यूनिट जे बेसिस ते हुयूं कास्टिंग नए यूनिट जे बेसिस थी ऐं हबको जो रिकॉर्ड इहो आहे जे अंतर्गत माण्हू चवनि था वधीक तव्हां डिटेल ॾिसंदव त हबको बिना पावर पैदा करण जे पंहिंजा पैसा कढी वियो एतिरो हुनखे गारंटीड पैसा मिलणा हुया त तव्हां पावर कयो न कयो जेका हुयो जेको IPP जेको पैटर्न हुयो त जेके हिकिड़ो फिक्स चार्जिस थींदियूं आहिनि त उहे फिक्स चार्जिस तव्हां थोरे पावर पैदा नवाज़ शरीफ़ जे ॿिए दौर में बि सिंधी वफ़ाक़ी सेक्रेटरी न रहिया नवाज़ शरीफ़ जे टे दौर में बि सिंधी वफ़ाक़ी सेक्रेटरी कोन्हनि न नवाज़ शरीफ़ ॾिसो न मां नवाज़ शरीफ़ वटि एज़ अ फीडर सेक्रेटरी करे चुको आहे ऐं ॿ दफ़ा लही बि चुको आहे नौकिरीअ तो अच्छा ईअं न त आउं को सिंधी हुउसि पर बिकॉज़ आई डिसएग्रीमेंट विथ हिज़ पॉलिसीज़ न पर तव्हां चओ था न उहो उन दौर में जीअं तव्हां चओ था हाणे बि टे दौर में घटि वफ़ाक़ी सेक्रेटरी हालांकि इहो त शिकायत ज़रदारी साहिब जी हुकूमत में बि सिंधी सेक्रेटरी कोन आहे छाकाणि हिकिड़ो ट्रेंड ॾिसो न हर को जॾहिं हुन चयो त भई ॿिए दौर में कोन्हे या मुशरफ जे दौर में बि कोन आहे पोइ मुशरफ इन हद ताईं चयो त सिंधी इनकॉम्पिटेंट आहिनि हालांकि सिंधी रखणु न पिए चाहे पर छाकाणि मुशरफ साहिबु घटि में घटि मूंखे आउं सिंधी हुउसि मुशरफ ख़बर आहे सिंधी हीअ जेके हुकूमतूं तब्दील थींदियूं रहूं तव्हां में लिखियो बि आहे हिकिड़ो चैप्टर लिखियो अथव त हुकूमतूं ईंदियूं वेंदियूं रहूं ब्यूरोक्रेसी जे लाइ छा प्रॉब्लम हो बेनज़ीर अॼु वेठी आहे जीअं त बकौल तव्हांजे त तव्हांखे घुरायो वियो ज़रदारी साहिब सां मीटिंग उहो पोलो शूज़ खयो तयारु बीठो हुयो उहो अर्ज़ु कया न त इहो ॾिसो ब्यूरोक्रेसी एज़ अ होल जेकॾहिं ब्यूरोक्रेसी जो स्पाइन जेकॾहिं मथे मज़बूत हुजे माना सभु सेक्रेटरीज़ असां हिकिड़ी सेक्रेटरी फेडरल गवर्नमेंट में हिकिड़ी सेक्रेटरीज़ कमेटी थींदी आहे उहो लेड बाय कैबिनेट सेक्रेटरी जेकॾहिं कैबिनेट में सेक्रेटरीज़ कमेटी फ़ैसिलो करे असांखे हिन लाइ अमल ते वञिणो आहे त नो पॉलिटिशियन कैन ब्रेक इट पर नथो थिए उहो छाकाणि ब्यूरोक्रेसी में वरी पंहिंजी ग्रुपिंग आहे मिसाल हिकिड़ो DM जे ऑफिसर आहे कॾहिं बि चवंदो त नॉन DM जे ऑफिसर खे मां अॻिते वधणु न ॾियां मूं पंहिंजे सॼे कैरियर में इहो ई जहिड़ो मुंहिंजो इहो ई रहियो आहे DM जे नॉन DM जी जो माना CSP ऐं नॉन CSP जो त जेका मूंखे वधि में वधि जेका तकलीफ़ पहुती आहे असां CSP क्लास खां पहुती आहे कंहिं पॉलिटिशियन खां मूंखे एतिरी तकलीफ़ कोन पहुती आहे त इहो जेको अंदरि जेको ब्यूरोक्रेसी में अंदरि जेके क्रैक्स थियनि था न ॼण तव्हां ॾिसो त सूबे सरहद ऐं पंजाब में PCS ऐं CSP ऑफिसर हमेशह जहिड़ा हूंदा आहिनि स्ट्राइक ते वेठा हूंदा आहिनि PCS जा ऑफिसर असांखे कमु करणु कोन था ॾियनि सिंध में हर को मिली जुली खाए थो इन करे सिंध में उहा झगड़ो कोन्हे मजमूई तरह ते इहो जेको सिविलियन जो जेको दौरु हुयो यानी ॿी मार्शल लॉ खां टी मार्शल लॉ वारो विच वारो दौरु जेको हुयो तव्हांजे ख़्याल में इन में मजमूई तरह ते बहितरी थी का अगरि बहितरी इन करे कोन थी इन मजमूई तौर में 10 गवर्नमेंट्स आहियूं 6 इंटरिम गवर्नमेंट 4 पॉलिटिकल गवर्नमेंट तव्हां कहिड़ो कंसिस्टेंसी पॉलिसी में रही कोन माण्हुनि जो फेथ खॼी वियो ब्यूरोक्रेसी जेका असां परेशान हुई त कंहिंसां कहिड़ी वफ़ादारी करे इन करे सॼो मुल्क कंफ्यूजन जो शिकार रहियो 10 साल ऐं 10 साल में इन करे का बि अहिड़ी का तरक़ी कोन थी जेके जंहिंजा ख़्वाब हुया
हा इन 10 सालनि में रुॻो नवाज़ शरीफ़ मोटरवे ठाराए वियो, उहो क्रेडिट हुनखे वञे थो। 91 जो पाणी ठा इंदौर में थियो, बेनज़ीर जेको आहे सो उहो कोन करे 91 जो पाणी ठा इंदौर में थियो, 91 पाणी जो ठा बि थियो, पर उहो डेवलपमेंट न आहे। बहरहाल हिकिड़ो एडवेंचर हुयो ऐं उहो बि नवाज़ शरीफ़ करे वियो, त इन में नवाज़ शरीफ़ खे काफ़ी कामयाबियूं हासिलु थियूं। NFC बि उन दौर में थियो। हा NFC हिकिड़ो NFC उन दौर में थियो, ॿिए NFC न करे सघे। NFC में तव्हांखे कोऑपरेशन खपे, बेनज़ीर सां कोऑपरेशन, ख़ुशनि जी अॼु बि 2 साल त थियनि अची NFC अञा ताईं कोन थियो नथो चए, ऐं साईं मुराद शाह दाऊं कंदो रहिजी वियो आहे। त बि जेका असां NFC कोन थी थिए पई, बेनज़ीर साहिब बि NFC कोन करे सघे, छाकाणि हर NFC को पंजाब अवॉइड इन करे कंदो जो हर NFC में पंजाब खे कुझु न कुझु ॾियणो पवंदो। दे आर लूज़िंग देयर पॉपुलेशन खां बि अवॉइड कंदा आहिनि, लूज़ कंदा उनखे लूज़ कंदा उन में, ऐं तंहिंखां पोइ सिंध इज़ गोइंग टू गेन इन एवरी NFC, पॉपुलेशन जे करे बि रेवेन्यूज़ जे करे बि। इन करे पंजाब जी हमेशह कोशिशि रहे त NFC न थियनि। इन करे असां वटि पाकिस्तान में 7 NFC थियूं आहिनि, इंडिया में 15 या 16 NFC थी हले पई। साईं हाणे क्विकली हलूं था, तव्हांजो जेको आख़िरी पार्ट आहे जेको 99 में मार्शल लॉ लॻो 12 अक्टूबर ते, ऐं तव्हां 2000 वारो पूरो साल हिन में कवर कयो आहे। मुशरफ जो आख़िरी ॾींहुं तव्हां कवर कयो, इब्तिदाई ॾींहुं। न त इहे त सिग्नल्स मूंखे हुया, छाकाणि मुशरफ सां मुंहिंजी मुलाक़ात अॻु में बि थी, तव्हांखे मूं तफ़सील सां लिखियो आहे। जॾहिं कोर कमांडर मंगला हुयो ऐं आउं हिकिड़े इन्वेस्टिगेशन ते वियो हुउसि, त हिन 2 अरब रुपया वरिता जनरल काकड़ ज़रदारीअ खां प्लांटेशन जे लाइ। उहा प्लांटेशन जेका आहे सा मूंखे रिपोर्ट्स आयूं एज़ अ सेक्रेटरी प्लैनिंग, उहा प्लांटेशन सही कोन थी आहे। मूं नोटिसिस कढिया त इवेल्यूएट कयो ऐं इहा प्लांटेशन बंदि कयो ऐं हिनखे चेक कयो। पोइ मूं ॾे GHU में ख़त आयो त तव्हांखे असां विज़िट कराईंदासीं। जनरल अली कुली मूंखे पंहिंजो फ़ौज जूं 2 गाॾियूं आयूं घर ते खणी वयूं मूंखे धमियाल एयरबेस ते, ऐं उते जनरल अली कुली ख़ान चयो त आउं तव्हां सां गॾु हलंदुसि। जनरल अली ख़ान वाज़ 2 IC, माना कमांडर इन चीफ कोन हो, नंबर ॿियो हुयो। ऐं पोइ मूंखे सम्झ में ॻाल्हि इहा आई त अली कुली इन करे हले थो त जेकॾहिं आउं वेंदुसि त पोइ कोर कमांडर्स खे सलूट करिणो पवंदो, इन करे सलूट टोपीअ वारे खे कनि, मूंखे न कनि, छाकाणि आई वॉज़ नॉट यूनिफॉर्म। सो जनरल अली ख़ान ॿियो कोई कमु कोन हो सवाइ इन जी टू रेस्क्यू हिज कोर कमांडर्स, छाकाणि 3 कोर कमांडर्स इन मूंसां गॾु सिकंदर जमाली हुयो। ऐं पोइ उते जॾहिं वञी वेठासीं त मंगला ते एयरबेस ते जीअं लथासीं त ॿुधायो मां हिते लिखियो आहे त नंढड़ो कारड़े कद जो माण्हू अची मिलियो, हथु ॾिनई ऐं हुनजे हिते नेम प्लेट लिखियलु हो मुशरफ। दैट वॉज़ माई फस्ट मुलाक़ात हुते। पोइ हुनजो सॼो मूं त ज़िक्र कयो आहे। इन खां पोइ मुशरफ सां मुंहिंजूं एज़ अ कमांडर इन चीफ हिन सां 2-3-4 मीटिंग्स थियूं। जॾहिं आउं सेक्रेटरी स्टेटस हुयुसि, सेक्रेटरी प्लैनिंग हुउसि, त गॾियल मीटिंगुनि में वी यूज़ टू टॉक टू ईच अदर। त भई मां हिन जेके रुख रवाज ॾिसंदो हुउसि। पोइ हिकिड़ी ॿी कॉन्फिडेंशियल मीटिंग बि थी हिते कराचीअ में कंहिं कॉमन फ्रेंड जे घर, जिते मुशरफ साहिब इहो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो प्लान पेश कयो। हालांकि इहो फ़ौज जो कमांडर इन चीफ हुयो। सिम्टम्स वर क्लियर, माना डिज़ाइन्स वर क्लियर। ऐं पोइ उहो जेका आहे सा वक़्तु हर कंहिंखे ॾिसो ॻाल्हि थींदा, हर कंहिंखे मौक़े जी तलाश हूंदी आहे। जेके जेको धकु अचे हुन धकु हयूं, हुन धकु न लॻो, छाकाणि हुन लाहे करे नवाज़ शरीफ़ जॾहिं हुनखे फूल पाराए जनरल ज़िया खे, त ही नेवर रियलाइज़ त हीउ माण्हू जेको एॾो हिन वीक आहे हिन जो स्पाइन, हीअ त स्पाइन। इन दौर में हिकिड़ो ॿियो वॾो कमु थियो, उते थोरे जो पाण डिफरेंट प्रोग्रामनि में ॻाल्हाए चुका आहियूं, पर ज़ाहिर आहे हीअ जीअं तव्हांजी बायोग्राफी जो सिलसिलो हलायूं था पिया, आदमशुमारी थी। न आदमशुमारी 2 थियूं, हिकिड़ी जेका असां रिजेक्ट कई वई ऐं उनजो क्रेडिट जाम साहिब कया। छाकाणि जो जाम साहिब जो क्लियर इंस्ट्रक्शन, बाबा माण्हू गणियूं वठि वठां, मतिलबु त हिकिड़ो पैटर्नेज हुई। ऐं असांजे नेशनल्स वधीक जोश में अची विया, जंहिंजे करे उहे जेके अंग अखर मूं ॾिठासीं एक्सेप्टेबल ई न आहिनि। छाकाणि उन ज़माने में जॾहिं सिंध जी आबादी 3 करोड़ डिक्लेयर करे त तव्हां जेका 4.5 करोड़ ॾेखारींदो, त इहो कंहिं प्रोपोर्शन में नथी अचे पई। बट इट वॉज सी मसालो थोरो तेज़ थी वियो। हा, मसालो तेज़ थी वियो। उन में सॼो अच्छा इन में उहो डिवीज़न वाइज़ डिटेल अथव मुंहिंजे किताब में लिखिया, उहा जेका आई आहे त उहा जेका थी। पर ॿी जेका आदमशुमारी थिए थी, उहा आदमशुमारी ॾिसो, आदमशुमारी इन जे करे फ़ौज सां गॾु थी। उन आदमशुमारीअ में आउं अञा सेक्रेटरी पहुतो आहियां। मूं जॾहिं आदमशुमारी जॾहिं थिए पई, तॾहिं आउं सेक्रेटरी सां मुंहिंजे घर में आया 2 फ़ौजी, जंहिंमें हिकिड़ो सिंधी हुयो, पंजाकल जो हुयो। पंजाकल जो मतिलबु त इन में सिंध रेजिमेंट जो फ़ौजी हुयो, ऐं उहो हुयो हवलदार हुयो, हिकिड़ो ॿियो सिपाही हो,
इन जे करे पोइ सिपाही ॿाहिरि पियो बीहे, हवलदार ऐं जेके सेंसस करण वारा 2 माण्हू अंदरि पिया अचनि ऐं उहे गॾु वेहनि पिया जॾहिं तव्हां अंग खर ॾियो पिया ऐं कंहिं महिल उबता सुबता सुवाल बि कनि पिया। त इहो मूं पाण उहा जॾहिं फार्म भरियो आहे मूं त उहो पाण उहो सॼो मुंहिंजे साम्हूं उहा जेका थी आहे। तंहिंखां पोइ जॾहिं मां सेक्रेटरी स्टेट थियो आहे त सेंसस थी चुकी हुई, हाणे उनखे कंपाइलेशन जो जेको कमु विच वॉज़ वेरी इम्पोर्टेंट, जंहिंमें तव्हांखे प्रॉपर उन में तव्हांखे मां डेट वाइज़ सॼो मां सांधे जेको मां हर हफ़्ते मीटिंग करे व्यू कंदोसि, सेंसस ऑफिस विज़िट कंदोसि, मशीनियूं घुरायूं जेके मशीनियूं न पई पढ़ी सघनि पेपर माण्हू रखा। दैट वॉज़ टिल टुडे दैट वॉज़ द लास्ट सेंसस। उन में 2-3 एतिराज़ थिया, कुझु कराचीअ मां कंप्लेंट्स आयूं, कुझु कोयटा मां कंप्लेंट्स आयूं, उहे एड्रेस कयूंसीं, उहे जेके एड्रेस कयोसीं वेरीफाई कयोसीं किथे किथे जिते सेंसस न थी सघी, जेका हाणे बि कुझु पॉकेट्स आहिनि जिते तव्हां नथा वञी सघो, पोइ उते असां प्रोजेक्शन्स कंदा आहियूं प्रीवियस ट्रेड्स ॾिसी करे। कुरेश साहब तव्हांजी वॾी महिरबानी। बाक़ी इन में जेके सिंध सां जेको मूं सिंध में कीअं कमु कयो आहे उहो पाण डिस्कस अॼु कोन कयो आहे। अॼु पाण इस्लामाबाद ते हुयासीं, अमां वॾी पिच ते बि खेॾिया ऐं ॿिए दफ़े मौक़ो मिले त पोइ नंढी पिच। ज़रूरु असांजी ख़्वाहिशात इहे जेके चीफ मिनिस्टर सां तव्हां हैंडल कयो आहे ऐं सिंध जे पर्सपेक्टिव में जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि जेके आउं करे सघियुसि या जेके आउं न करे सघियुसि, ठीकु आहे, छाकाणि मूंखे काफ़ी ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में जेके आउं न करे सघियो ऐं पोइ हाणे मूंखे मौक़ो न मिलियो बिकॉज़ दैट वॉज़ माई लास्ट टेन्योर इन सिंध। उन खां पोइ त मुंहिंजो प्रमोशन। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जे बारे में। मूं जेको पहिरें पार्ट जे शुरू में चयो हो त लतीफ़ जो जाखोड़ी किरदारु, जंहिंजे लाइ लतीफ़ चयो आहे त जां हुई जेरी विरची न वेठी, या खरखण लाइ सुख मसुता खावड़ियनि खे आहे ओसीड़ो पंध जो। बिल्कुलु हिकिड़ो अहिड़े किरदारु वांगुरु असां सभिनी जे मथां असांजे उस्ताद जे तौर ते, असांजे लाइ छपर ऐं छांव जे तौर ते, असांजे उत्साह जो सबबु बणिजंदड़ शख़्सियत आहिनि ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असां पंहिंजे दौर में साईं जहिड़नि माण्हुनि सां जे हुन मां फैज़ याब थींदा रहूं था। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं गॾु।